अहम ख़बर सां शेयर कई पिया। तालीम खाते के ऑफिसरन खिलाफ 1 खां 4 ग्रेड के मुलाज़िमन जो जाली भर्तियों करण के इल्ज़ामन की जांच शुरू कई वई है। एंटी करप्शन खाते जून 2023 खां हिन वक्त ताईं जे भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। जामशोरो के GDA करीम बख्श सुमरे ऐं ॿियनि खिलाफ जाली भर्तियुनि के इल्ज़ामन की जांच शुरू कई वई है। एंटी करप्शन खाते करीम बख्श सुमरो ऐं ॿियनि खे 3 फरवरी ते तलब करे वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। तालीम खाते के ऑफिसरन खिलाफ 1 खां 4 ग्रेड के मुलाज़िमन जो जाली भर्तियों करण के इल्ज़ामन की जांच शुरू कई वई है। एंटी करप्शन खाते जून 2023 खां हिन वक्त ताईं जी भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। जामशोरो जे DIO करीम बख्श सुमरो ऐं ॿियनि खिलाफ जाली भर्तियुनि जी जांच शुरू कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहजाद जलबानी खां। जी शहजाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तालीम खाते के ऑफिसरन खिलाफ 1 खां 4 ग्रेड जूं जेके जाली भर्तियों करण जा इल्ज़ामन की जांच शुरू थी वई है। जून 2023 खां हिन वक्त ताईं जी भर्तियुनि जो रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। जामशोरो के डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर करीम बख्श सुमरो, एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी जामशोरो ऐं प्राइमरी के डायरेक्टर स्कूल एजुकेशन पांधी खान टालपुर ऐं ॿियनि खिलाफ जाली भर्तियुनि के इल्ज़ामन की जांच शुरू थी वई है। DIO करीम बख्श सुमरो ऐं ॿियनि खे एंटी करप्शन खाते जांच लाइ 3 फरवरी ते तलब करे वरितो है। जामशोरो के DIO करीम बख्श सुमरो, प्राइमरी के डायरेक्टर पांधी खान ऐं ॿियनि ऑफिसरन के रिकॉर्ड समेत एंटी करप्शन के डायरेक्टर एंटी करप्शन 2 रियाज़ लिगारी पारा उनकी ऑफिस में ज़ाती तौर तलब कयो वियो है। रिकॉर्ड में जून 2023 खां हिन वक्त ताईं 1 खां 4 ग्रेड वारी भर्तियुनि जो समूरो रिकॉर्ड जैमें भर्तियुनि लाइ अखबारन में ॾिनल इश्तिहारनि की तफ़सील ऐं अखबारूं ऐं भर्तियुनि की मंजूरी वारा दस्तावेज़ नई भर्ती थियल स्टाफ जा मेडिकल सर्टिफिकेट, ऑफर ऑर्डर, अपॉइंटमेंट ऑर्डर तलब किया विया आहिनि। ॼाणायल ऑफिसरन खे जेको पाबंद कयो वियो आहे। एंटी करप्शन डायरेक्टर एंटी करप्शन 2 पारां इहो उन्हनि खे ख़त लिखियो वियो आहे। ॼाणायल ऑफिसरन खे पाबंद कयो वञे त डायरेक्टर इंक्वायरीज़ 2 एंटी करप्शन जी ऑफिस में घुर्बल जेको रिकॉर्ड आहे उन समेत अचनि त जांच मुकम्मल कई वञे। जी ठीक है, अवां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।